फ़कीर मोहम्मद नवाज़ पयार कराची ज़ियाउद्दीन हॉस्पिटल पहुची। फ़ैसला कमेटी जी चेयरमैन सईद खान निज़ामाणी जे पुट जी अयादत कई। आला हज़रत पीर साईं पागारो जन सां मुंहिंजो मुर्शिद महबूब पीर सैयद इस्माइल शाह राशदी जो अदब मुबारक। यादगीरी पीर साईं शाह मर्दा शाह छटदणी रहमतुल्लाह अलैह जनसा सरदार गुलाम मोहम्मद खान महर ऐं रहीम बख्श खान बोज़दार जी कंहिं तक़रीब में हिकु यादगार तस्वीर झलकी। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शन जी सियासी व समाजी अगवान फ़कीर मोहसिन अली वसाण फ़कीर एहसान वसाण खे मौला करबला जी मुक़द्दस ज़ियारतूं करे अचण ते दोस्त मुबारकबाद ॾींदे। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले कोरंगी का अहम तंजीमी इजलास ज़िले दफ्तर में मुनक्किद हुआ। इजलास की सदारत ज़िले कोरंगी के सदर तनवीर चौधरी ने की। इजलास में ज़िले ज़िम्मेदारान रफ़ीक भट्टी, इंजीनियर मलिक शाह, ज़ैन अब्दुल मारूफ चिश्ती, मोहम्मद अली खान, सैयद अजीम असलम, मोहम्मद इमरान, मोहम्मद फैज़, बाबर लोधी, आसिफ गुल समेत दीगर रहनुमा और कारकुनाओं ने भरपूर शिरकत की। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल लेबर विंग कराची जोन लेबर विंग कराची के सदर सैयद शाह वली वारसी भाई और सेक्रेटरी जोन लेबर विंग मोहम्मद शकील, ज़िला के अमड़ी मच्छर कॉलोनी लयारी और हिंगोराबाद से ताल्लुक़ नौजवान व इलाका मोअज़्ज़िज़ीन की वफ़द ने इनके दफ्तर में मुलाकात की। कोटडीची गोठ हाजी नवाब खान वसाण पहुंची। कारोबारी शख्सियत हाजी इम्तियाज़ अली वसाण जे भाणे जे फराज़ अली जे विछोड़े ते डिप्टी जनरल सेक्रेटरी मुस्लिम लीग फंक्शनल ज़िला खैरपुर जहांगीर लाशारी, रईस ताज मोहम्मद लाशारी, मोहम्मद आयूब लाशारी, रईस मीर हज़ार खान लाशारी, गुलाम रज़ा लाशारी, खादिम हुसैन लाशारी दुआ घुरी ऐं ताज़ियत कई। नौजवान फराज़ अली वसाण ते गहरे दुख जो इज़हार कयो। हवेली ठक्कर में कमल सिंह सोडो ते संदसि पुट जगमाल सिंह सोडो सां मुस्लिम लीग फंक्शनल लीग जे सूबाई अगवान फ़कीर गुलाम नबी मंगरियो, नौजवान लेखक सरदार भयो, प्रोफेसर कमाल मुस्तफ़ा वसाण, इंजीनियर पारस, माली मंठार, आरीसर मसरूर, रांझो हक नवाज, कोसो दानिश कुमार, फारूक अली, कामरेड मजीद हाले पोटरो, इंजीनियर सिंह, इंजीनियर कुर्बान कोसो, भमर सिंह, बलवंत सिंह, रनहाई सिंह, तपेदार दर्जन सिंह, साबिका काउंसलर अनवर सिंह, जुहेब आरीसर, बरकत अली सुमरो, कासिम नहणी, हाफी वफा तरजींदर सिंह, गुलशेर मंगरियो, मोहम्मद अली आरीसर, ईसा वसाण, दिलीप कुमार, तारा बंजीर पहुंचो, उदो मला ऐं ॿियनि ताज़ियत कई। हाशिम संगत जे मुख्य ख़लीफ़ो फ़कीर डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली वटहुर हाउस झोल हाशिम फ़कीर संगत जा फ़ैसला थी गुज़रिया। अल्लाह पाक जो हुकुम ऐं ख़लीफ़े डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली जी कोशिशुनि सां दुरुनि खे खीर खंड कयो वियो। जिन वक़्तु साईं पीर बख्श वसाण, फ़कीर मोहम्मद इस्माइल चांग, रईस जसन मोहम्मद लगारी, फ़कीर शाह नवाज़ बेहण, फ़कीर फैज़ मोहम्मद पोड़ो ख़ासकेली, नाना शेर मोहम्मद ख़ासकेली ऐं ॿिया हाशिम फ़कीर संगत जा नेक मर्द ऐं मोअज़्ज़िज़ीन मौजूद हुआ। हाशिम फ़कीर संगत जे मुख्य ख़लीफ़ो फ़कीर डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली वटहुर हाउस झोल हाशिम फ़कीर संगत जा फ़ैसला थी गुज़रिया। अल्लाह पाक जो हुकुम ऐं ख़लीफ़े डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली जी कोशिशुनि सां दुरियुनि खे खीर खंड कयो वियो। जंहिं वक़्तु वर्कशॉप शहर जी मोअज़्ज़िज़ शख़्सियत मालिक अमजद अली, फ़कीर मोहम्मद इस्माइल चांग, नाना शेर मोहम्मद ख़ासकेली ऐं ॿिया हाशिम फ़कीर संगत जा नेक मर्द ऐं मोअज़्ज़िज़ीन पिणु मौजूद हुआ। पंहिंजो जमायती दोस्त हो उहो चए पियो असां सियासी माण्हू न आहियूं, बाक़ी जमायत लाइ ज़रूरी क़ुर्बान। बाबा ही सियासत पीर साईं पागारे जी आहे, ही जीडीए ही फंक्शनल पीर साहब जी आहे। उहो डायरेक्ट अटैक मुर्शिद ते कंदा। पोइ जॾहिं असांखे मुर्शिद जे नाले ते गैरत नथी अचे त पोइ मां चवां उहो मुरीद सरण लाइक़ु ई न आहे। असांखे ही पीर साईं बादशाह जी महिरबानी आहे जो
असां फर्श तां खणी करे अर्श ते पुॼाइण वारो पीर पगारो आहे। मां हिकिड़ो इंटरव्यू ॿुधुमि पीर साईं छत्र वारे जो, उन में फरमायूं त पेयोटी मुरीदनि मूं वटि हिकिड़े साफ़ सवाल कयो साईं तव्हां जो कंहिंखे नवाज़ींदा आहियो त उन में त जंहिं मूं वटि कुझु बि जॾहिं ईंदो आहे हुकूमती सतह ते त पहिरियां मां मुरीदनि खे रखंदो आहियां, पोइ मां दोस्तनि खे रखंदो आहियां, माना सोबती मोहबती, उन खां पोइ मां औलाद खे रखंदो आहियां। जेको मुर्शिद असांखे पंहिंजी औलाद खां मथे भाए ऐं उन लाइ चवां त मां गर्मी आहे, अॼु मूं वटि पैसा न आहिनि, या मां अरबेले फ़कीर वटि वियुमि या फलाणे वटि वियुमि, मूंखे इज़त न मिली या मुंहिंजो कमु न थियो। यार कम त दुनिया में थींदा बि आहिनि, न बि थींदा आहिनि, लेकिन असांखे इहो फ़र्क़ु ख़तमु करणो पवंदो।